महरापुर शहर की बिलावल कॉलोनी में बरसात मुतासरीन की वाहर न थियण खिलाफ अक़लियती बिरादरी की औरतुनि ऐं मर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन अक़लियती बिरादरी के मुखी उत्तम मल ऐं ॿियनि खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते CN न्यूज़ नुमाइंदे अॻियां धाहींदे क़रीब मुतासिर औरतुनि ऐं मर्दनि वधीक चयो त मोतमार बरसात पवण सबबि असांजा अझाड़ रही पट थी विया आहिनि। असां बेयारो मददगार वेठा आहियूं। सूबाई हुकूमत तोड़े ॿियनि इदारनि पारां बरसात मुतासरीन की मदद लाइ जेके इमदादी रक़म ऐं राशन विराया विया उन में असांखे नज़रअंदाज कयो वियो आहे। असांखे मुखी उत्तम मल ऐं संदसि साथियुनि पाण में मिली भगत करे असां क़रीबनि जो आयल बहाली वारो सामान ऐं राशन पाण खवाए विया आहिनि। उत्तम मल असांजी शिनाख्ती कार्डनि जो ग़लति इस्तेमालु करे असांजे हक़नि ते धाड़ो हयो आहे। ॿिए तरफ़ तालके महरापुर जे मुखी भूरो मल चयो त उत्तम मल अक़लियती बिरादरी जे माण्हुनि सां वॾो ज़ुल्म करे रहियो आहे। हुननि कमिश्नर शहीद बनज़ीराबाद डिवीज़न खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त अक़लियती बिरादरी जे फंडनि में गोबियूं हणंदड़ उत्तम मल ऐं संदसि साथियुनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में डिप्टी कमिश्नर ऑफिस आॾो सख़्त एहतजाज कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची